नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी में ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी जे ॻोठ हाजी दोदो कानियो में ज़मीनी जी तकरार तां कानिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। चइनि औरतुनि समेत ॿिन्ही धुरनि जा 21 ॼणा ज़ख़्मी, ॿिनि ॼणनि खे ॻणती जोगी हालत में अस्पताल रेफर कयो वियो। ॻोठ दोदो कानियो में ज़मीन जे मालिकी तां मीर सन कानियो ऐं अली गुल कानियो जे धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिं में लठनि ऐं सिरनि ऐं लोही सरियनि जे इस्तेमाल सबबि मीर सन वारे धुर जा 4 औरतुनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मीर सन, अली सन, असद अली, अलावरायो, साबिर अली, मसामात नूरा, नुसरीन, गुडी, यास्मीन, असलम, रफ़ीक ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त ॿिए धुर जा 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें पुलिस एहलकार अली गुल कानियो, अली नवाज़, रब नवाज़, वाजिद अली, साजिद, नियाल, नादिर ऐं अब्दुल सत्तार शामिल आहे। जॾहिं हिकु धुर जे ॿिनि भाइरनि मीर सन, अली सन जी हालत ॻणती जोगी हुअण करे खेनि हैदराबाद नियो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।